नाज़रीन, गंबट में कोरोना वायरस जा मकामी सतह जा केस वधण बाद असिस्टेंट कमिश्नर शेख मोहल्ला ऐं गरीबाबाद पाड़े खे सील करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे बादशाह भंड। जी बादशाह, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, मां वाके ॿुधाईंदो हलां त गंबट में कोरोना वायरस जा पेशेंट जेको आहे वधण सबबु आहे वधीक केस ज़ाहिर थियण सबबु जेको आहे डिप्टी कमिश्नर खैरपुर आहे नईम सिंधू साहब उन पंहिंजो अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे जंहिंमें गंबट जा मुख़्तलिफ़ चौंक आहिनि ऐं इलाइक़ा आहिनि जंहिंमें शेख चौंक गंबट आहे ऐं गरीबाबाद आहे उन्हनि खे मुकमल जेको आहे सील करण जो हुकुम ॾिनो आहे। जंहिंखां पोइ गंबट पुलिस ऐं इंतिज़ामिया जेको आहे मुकमल जेको आहे तहरीक में अची करे ऐं शेखमाला ऐं गरीबाबाद मौला खे सील कयो आहे। ऐं मां वाके वधीक ॿुधाईंदो हलां त गंबट में मक़ामी सतह ते कोरोना वायरस जा पेशेंट जेको आहे रोज़मर्रा ते वधण लॻा आहिनि। ऐं वधीक मां वाके ॿुधाईंदो हलां त वार्ड नंबर 4 जो आहे काउंसलर आहे उनखे बि जेको आहे गिम्स हॉस्पिटल मां जंहिंजी चकास कई वई आहे जेको आहे कोरोना वायरस जी जेका पॉज़िटिव आई आहे ऐं जॾहिं त साॻी टेस्ट आगा खान लेबोरेटरी मां कराई वई आहे जेका नेगेटिव आई आहे। उन खां पोइ उन्हनि गिम्स इंतिज़ामिया ते इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त गिम्स हॉस्पिटल में हथरादू जेको आहे कोरोना वायरस जी जेका टेस्ट आहे उहो हथरादू जेको आहे पॉज़िटिव कराई पई वञे। उन हवाले सां उन अहिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो बि कयो आहे। ऐं मां खे वधीक ॿुधाईंदो हलां त गिम्स हॉस्पिटल जो जेको स्टाफ आहे डॉक्टरनि समेत उहे बि जेको आहे हिन विबा में जेको आहे वटिजी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे काफ़ी स्टाफ आहे डॉक्टर्स आहिनि जेके कोरोना जी टेस्ट में जेको आहे वटिजी विया आहिनि ऐं पूरे शहर में अहिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास पकिड़ियल आहे। जी बादशाह, मुंहिंजी महिरबानी।